नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। हिन वक़्त तव्हांखे कराची मां ख़बर ॾींदा हलूं त कराची वाक़े खां पोइ IG सिंध ऐं ॿियनि पुलिस ऑफिसरनि तरफ़ां मोकलूं रद्द करण जे फ़ैसिले खां पोइ वॾे वज़ीर समूरनि सीनियर ऑफिसरनि खे अॼु तलब करे वरितो। सूबे में पुलिस ऑफिसरनि तरफ़ां मोकलुनि जूं दरख़्वास्तूं वापसि वठण खां पोइ अहम अॻिभराई थी आहे ऐं वॾे वज़ीर अॼु खां CM हाउस में अहम इजलास तलब करे वरितो आहे। ज़रियनि जो चवणु आहे त सिंध जे वॾे वज़ीर पुलिस जे समूरे सीनियर ऑफिसरनि खे तलब कयो आहे, जिन में IG सिंध, एडिशनल IG ऐं DIG खे तलब कयो वियो आहे। वाज़े रहे त कराची में 19 अक्टूबर ते पेश ईंदड़ वाक़िए ते सिंध पुलिस जे IG समेत आला पुलिस ऑफिसरनि एहतिजाज जे तौर ते मोकलुनि जूं दरख़्वास्तूं ॾिनियूं हुयूं, पर आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा तरफ़ां वाक़िए जो नोटिस वठण ऐं सूबाई हुकूमत तरफ़ां जांच जी यकीन दिनाई खां पोइ ऑफिसरनि मोकलूं मुलतवी करण जो फ़ैसिलो कयो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।